बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्या शान अहमदी का चमन में ज़हूर है, हर गुल में हर शजर में मोहम्मद का नूर है। ताबा है आफताब जमाले मुहम्मदी, देखे न कोई चश्मे तो उनका कसूर है। सिद्दीक आफताब है, उमर महताब है, उस्मा हया की जान अली बूतराब है। मुस्तफा मन ठार जो प्यारो शहीदे करबला, सच्चो सुभान अल्लाह। मुस्तफा मन ठार जो प्यारो शहीदे करबला, हैदरे करार जो यारो शहीदे करबला। मुस्तफा जंहिंखे खयो पंहिंजे कुल्हनि ते प्यार सां, मर्तबो माणियो इहो यारो शहीदे करबला। इदरीस आजिज़ अजीज़ बाशा करे तंहिंजी सना, थियो शहादत साण सोभारो शहीदे करबला। बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए, दोस्त को हाय दादला तो मुहब माराए, खासन खलीलन के तो सच्चों सहाए। अल्लाह समद बेनियाज जा करे सा चाहे, इन्हीअ में आहे का उनी गाल इसरार जी। पर कजो करबला जो आन सोरो इनाज, रिंद परूड़ निराज कजे करबला खे। अञा साईं फरमायो, हकीकत हिन गाल जी जे ज़ाहिर कजे ज़री, त लगे माठ मिरन खे डूंगर पवन डरी। वञन वण बरी ओभर उभरे कीन की। हाणे तव्हां ई असां ॾे इशारो करे साईं चवे थो, केर भिटाई, केर बा ॻाल्हायो, भिटाई भिटाई भिटाइया खुदा जो कसम आ, जंहिं भिटाई रान त मटाइया उन जी रब फिटाइया, उन पाड़ पंहिंजी बटाइया। फरमाए थो वढलु आ तवे न त हो दग थई, हे तनी जो ॾेह सरजनी जो तरीअ ते। अल्लाह अकबर या रसूल। लम दस्तगीर सोनो मुर्शिद कंबर वारो हुसैन
सबई चो करबला वारो हुसैन महबूबे सुभानी पीरन जो पीर जिंदाबाद। मुझा दोस्तों अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो जे मुक़द्दस कलाम मां रहमत वारे कुरान मां बरकत वारे कुरान मां शफ़क़त ऐं हिदायत वारे कुरान पाक मां बकर सूरत ॿिए सिपारे मां तव्हां प्यारी जमात आशिक़े रसूलन जे आॾो थोड़ा लफ़्ज़ पढ़िया अथमि जंहिंमें शहीदनि जो शान आहे। कंहिंजो बा शहीदनि जो शान आहे। पर अॻु में लफ़्ज़ जेके आहिनि उन में हिकिड़ी तलकीन अल्लाह ताला जी ज़ात बबरकात कई आहे। उन खां पोइ शहीदनि जो वज़ाहत सां बयान थो हले इन आयत में। सभु चओ सुभान अल्लाह। आलम स्टेट ते वेठा आहिनि असांजो मौलाना मौली अब्दुल रशीद, मौलाना मौली बदरुद्दीन साहब जेको लाड़काणे असांजे में सुठी महिनत कयूं गैर मुक़ल्लिदनि जे मथां ईअं सम्झो त हथ ॾेई बीठो आहे। हथ ॾेयूं माना हुनजो वात बंदि कयूं बीठो आहे। हक़ वारी जमात आले सुन्नत जमात जा जलसा कराए मुफ्ती साहब के घुराए वॾा वॾा आलिम घुराए तव्हां आशिक़ने महबूब जे परवाननि महबूब सुभानी जे मुरीदनि खे शान ॿुधाईंदो आहे। ऐं ही जलसो सिद्दीक़ अंजुमन वारा वॾे वक़्त खां वठी मल्हाईंदा आहिनि। हिन आजिज़ ॾे न्यापो मोकिलींदा मां सदाईं ड्यूटी ॾींदो आहियां। पर हिन साल मौली साहब बि असांखे फरमायो हुकुम कयो असां हाज़िर थियासीं। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात संदसी महिनत क़बूल फरमाए आमीन कर। तव्हां असांजो अचणु हिन जाइ ते वेहणु अल्लाह ताला जी ज़ात बबरकात क़बूल फरमाए। हीअ महफ़िल तव्हां असांजे लाइ अल्लाह ताला क़ब्र ऐं हशर जो समर बनाए। सभई आमीन कयो, ॾाढा आमीन कयो। मां बसां वेहो दिल जे हुज़ूर सां वेहो तवज्जो ॾेई वेहो। ईअं करे सम्झो त अॼु असां मुस्तफ़ा जे बचन जे उन ॾिहाड़े वारे ॾींहं खे यादि त कयो आहे। पर ईअं सम्झो त इमाम हुसैन करबला जे मैदान में बीठो आहे। इमाम अॻियों आहे, असां पुठियों बीठा आहियूं। पोइ जेको न इमाम हुसैन आली मक़ाम जे महबत में सिक में ब अखियुनि मां ॻोढ़ा ॻाणींदो ख़ुदा जो कसम क़यामत जे ॾिहाड़े हे वाटर सिपला दादू किनाल रेस किनाल जहन्नम खे न विसाईंदी। जे विसाईंदी त अहल बैत जी मोहबत वारो ॻोढ़ो विसाईंदी। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जे मुक़द्दस कलाम मां मूं जेके लफ़्ज़ पढ़िया आहिनि अवल सलात पढ़ो त पोइ मां उन जी लफ़्ज़ी माना करे तव्हांखे कुझु तफ़सीली बयान ॿुधायां। सलात पढ़ो मां बसां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। हेॾो वारा माण्हू परियां जेके इहे सुभाणे लाइ नथा कनि। अब आया भी मोहब्बत में आयो, वेठा भी आलिबत जे मोहब्बत में आयो। पर जे सुभान अल्लाह कने ख़ुदा जो कसम एडो सवाब मिली वेंदो जे मुहम्मद सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बरकात फरमायो सुभान अल्लाह जो सवाब हिकड़े पुर में रखजे। उहद जबल के हिकड़े पासे दा रखजे। एडो उहद जबल आसमान सां बीठो गालियूं कंदो आ। उहद जबल हल्को थी वेंदो। सुभान अल्लाह जो सवाब अञा वधीक। अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो ऐ परियां दी ॻाल्हि आहे वरी चओ आहे या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्र वस्सलाह
ऐ ईमान वारो अल्लाह ताला जी ज़ात बबरकात शहर जो क़ैद न लगायो, ज़ात जो क़ैद न लगायो। छो त मां भी चवंदो आहियां मां ईमान वारो, भाउ अली नवाज़ चवंदो आहे मां ईमान वारो, साईं मौली बदरदीन चवंदो आहे त मां ईमान वारो। अल्हम्दुलिल्लाह सभु ईमान वारा आहियूं। हर को दावा कंदो आहे त मां ईमान वारो आहियां। पोइ भली निमाज़ खां परे हुजे, सॼो ॾहाड़ो डिश एंटीना ते वेठो हुजे, सॼो ॾहाड़ो उघाड़नि फिल्मुनि जे मथां पिनंदो वठे, हर को दावा कंदो आहे त मां ईमान वारो आहियां। सॼो अल्लाह ताला जी ज़ात बरकात जो बि ईमान वारनि खे आहे, पर ईमान वारनि जी निशानी इहा आहे। अल्लाह ताला जंहिंखे सॾु कयो आहे निशानी बि उन्हे जी ॿुधाए थो, हुकुम बि उन्हे खे आहे। अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनू, कंहिं ज़ात जो क़ैद न आहे जेके अवल खां वठी आख़िर ताईं मुंहिंजे महबूब जी दामन में हथ विझंदा, मुंहिंजे मदनी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां कलमो पढ़ंदा, उन्हनि सभिनी खे मां रब जो सदा। मता को बुघियो चवे त मूंखे सदा, मता को सिड़ो चवे त मूंखे सदा, मता को सुरहो चवे त मूंखे सदा, मता को बिरोही चवे त मूंखे सदा, मता को चांडियो चवे त मूंखे सदा। न ज़ात जो क़ैद न आहे, आलम वेठा न मुजाबा। अल्लाह ताला जी ज़ात बरकात जा प्यारा ॿुधजा दिलि सां। अल्लाह ताला जी ज़ात बरकात ते गॾे फरमायो सभिनी ईमान वारनि खे या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐ ईमान वारो। हाणे अल्लाह ताला जो असांखे सॾु करे त असां छा चऊं? लब्बैक चऊं, जी मुंहिंजा साईं। अब ईअं चऊं न, मुंहिंजा मौला शाह हुकुम अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनू, तव्हां जे मथां जमल मुसीबत अचे, तव्हां जे मथां जमल तकलीफ़ अचे, तव्हां जेकॾहिं इम्तिहान में अची वञो, उन वक़्त में तव्हां मुसीबत जे वक़्त में छा कयो? इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह, इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह। उन वक़्त में पोइ सब्र बि कजो, निमाज़ बि पढ़जो, सब्र खां बि मदद वठिजो त निमाज़ खां बि मदद वठिजो। इन्नल्लाह मअस्साबिरीन, वो सब्र भी कंदो, निमाज़ भी पढ़ंदो, तमां रब जी ज़ात बरकात उन्हनि सां गॾु आहियां जेके सब्र कंदा आहिनि। हाणे अॻिते अल्लाह ताला जी ज़ात बरकात शहीदनि जो शान बयान फरमायो। सभु सुभान अल्लाह कयो त ॿुधायां, वरी सुभान अल्लाह। अबा शहीदनि जो शान ॿुधंदव न, इएं न आहे त महरम जा 3 ॾहाड़ा मातम कई, 3 ॾहाड़ा कारा कपड़ा कई, वरी पोइ तोखे यादि इमाम हुसैन आली मकाम न। पर मुंहिंजा भाउ असां आले सुन्नत वल जमात 12 ई महीना सॼी ज़िंदगी चवंदा आहियूं उथे वेठे इमाम हुसैन आली मकाम जी मोहब्बत हुजे, इमाम हुसैन आली मकाम जी सिक हुजे, राति ॾींहुं सदाई रुगी महरम शरीफ शाहे। मुंहिंजा भाउ 12 ई महीना गम रख। इमाम मोहम्मद बाक़िर, सब चओ सुभान अल्लाह। इमाम ज़ैनुल आबिदीन जो बच्चो आ, सच्चो आ, जेको न मञे सो कूड़ो ऐं कच्चो आ। अब जागो था, मोहम्मद बाक़िर साईं वेठो आ, हज़रत ज़ैनुल आबिदीन पाणीअ जी घुर कई आ, चए थो आए मुंहिंजा बच्चा मोहम्मद बाक़िर पाणी आणे ॾे। इमाम ज़ैनुल आबिदीन जो बच्चो उथियो आ, अदब वारो फरमा बरदार बच्चो, प्यालो पाणीअ जो भरे आयो आ। इमाम ज़ैनुल आबिदीन खे अचे हथनि में ॾिनो अथई। इमाम ज़ैनुल आबिदीन प्यालो आॾो रखियो आ, साईं बधुक भरे ईअं मुंहुं मुबारक जे साम्हूं, वात मुबारक जे साम्हूं झले बीठो आ। सॼो प्यालो साईं एतिरो तरनो आ, एतिरो त अखियुनि मां पाणी वहायो आ। जो सॼो प्यालो ॻोढ़नि सां भरिजी वियो आ, सॼी झोली ॻोढ़नि सां भरिजी वई आ। साईं जी ॾाढ़ी मुबारक सॼी पिसी वई आ, कपिड़ा सॼा पिसी विया आहिनि। मोहम्मद बाक़िर अदब जूं बाहूं ॿधियूं बीठो आ। इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां पाणी वहे थो पियो। इमाम मोहम्मद बाक़िर अर्ज़ करे, ऐ मुंहिंजा बाबा गुफ्त बाक़िर बाप दर, खंदह तुराना दीदाऊं, आब नौशी आखरी चश्मे तुरा कर दीदाऊं। सब चो सुभान अल्लाह। फारसी में शेर आ, तव्हांखे मां माना ॿुधायां थो, मौलवी त सम्झी विया त माना हिन जी ही आहे। अॼु ॾाढो अजीब शेर आ, मोहब्बत वारो शेर आ। मुंहिंजा भाउ गुफ्त
बाकर बाप दर खंदा तुराना दीदाऊं जदो आए मुझा बाबा जने का वठी मां जाओ आया मां ॾिसंदो ईंदो आहियां त सदाई तुंहिंजे गलनि तां घोड़ो लहंदो ई कोन्हे को सदाई अखियुनि मां पाणी वहंदो आहे पाणी पीअंदो आहे त मुंहिंजा बाबा पाणीअ में ॻोढ़ा मिली वेंदा आहिनि मानी खाईंदो आहे त सॼी मानी जेका आहे तव्हांजी ॻोढ़नि में मिली वेंदी आहे तव्हांजा कपिड़ा पिसी वेंदा आहिनि गुफ़्त बाकर बाप दर खंदह तुरान दीदाऊं आप नोशी आखिरी चश्मे तुरा कर दीदाऊं मुझा बाबा बुधा त सही गाल करिया जंहिंखां वठी वक्त खां वठी मां जाओ आया त तुंहिंजे गल तां घोड़ो सुकई कोन थो गाल करिया इमाम ज़ैनुल आबिदीन जवाब ॾिनो चेतो गुफ़्त ज़ैनुल आबिदी वो मुताब कर दी ए पिसर तो न दीदी वाक़ियाते करबला मन दीदाऊं अजीब शेरा से सुभान अल्लाह तक गुफ्त ज़ैनुल आबिदी गुफ्तो करे तो पयो गलाए तो पयो हाने पांजे बच्चे इमाम मोहम्मद बाकर के चवे तो मुझा बच्चा इन्हें राज के न खोल गुफ्त ज़ैनुल आबिदी वो मुताब कर दिए पिसर तो न दीदी वाक़ियाते करबला मन दीदाऊं ओ मुझा बच्चा मोहम्मद बाकर करबला वार वाक्यो तो न ॾिठो मां ॾिठो हो ज़ैनुल आबिदीन मुखा इन्हें वाक्य जी गाल न पुछो जे तू ॾिसे हा त दिल फाटी पवैया जे ॿियो ॾिसे हा दिल फाटी पवैया मां ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि तां मां ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां ज़ैनुल आबिदीन जे गलनि तां घोड़ो सुकंदो ई कोन बाबा थोरो त किसो ॿुधा मुंहिंजा बच्चा मूंखे खोल न इन्हें कुछ किसे जो वाक्य जो बयान मुखा न पुछ मुझा बा इन्हें मां साबित हो इमाम मोहम्मद बाकर ॾिसे पियो त सदाई गम हो थोरो मां तोखे अॻिते अर्ज़ कयो में त रुगी बॾहाड़ा असांखे मोहबत रखणी न आहे रुगी महरम शरीफ़ जा ॾींहं आहिनि पर सदाई मोहबत रखणी आहे ईअं मोहबत रख जीअं इमाम ज़ैनुल आबिदीन खे हुसैन जी मोहबत हुई अल्लाह ताला जी दात बबरकत फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह ऐं न चओ उन जे बारे में वला तक़ूलू लिमन युक़तल उन जे बारे में न चओ मुंहिंजा मौला कंहिंजे बारे में लिमन युक़तल जेके क़त्ल थी विया आहिनि उन जे बारे में न चओ मुंहिंजा मौला क़त्ल त केतिरनि नमूननि जा आहिनि धाड़ेल बि मरी विया आहिनि चोर बि मरी विया आहिनि के पाण में माइट विढ़ी पवंदा आहिनि क़त्ल कंदा आहिनि मुंहिंजा मौला उन जे बारे में न अल्लाह ताला जी दात बबरकत फरमाए तो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अब कुरान वणे तो ॿुधायांव न कुरान सभई हथ मथे करणो सॼो हथ जज़ाकल्लाह सुभान अल्लाह छो त असां सुन्नी पंहिंजी तारीफ़ न कंदा आहियूं तारीफ़ उन जी कबी शान उन जो बयान कबो जंहिंजो शान अल्लाह ताला बयान कयो उन जे बारे में न चओ जेके रब जे राह में कुर्बान थिया आहिनि रब जी राह में सिर कटराए विया आहिनि भली उन्हनि जूं बाहूं कलम थियूं वियूं हुजनि उन्हनि जा सिर भली धड़नि खां जुदा थी विया हुजनि मुंहिंजा मौला भला छा न चओ उन्हनि जे बारे में अमवात उन्हनि जे बारे में ईअं न चओ त के मरी विया आहिनि वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात लफ़्ज़ी माना ॿुधो अमवात ज़ुबान सां न चइजां तके इहे मरी विया आहिनि मुंहिंजा मौला ॿुधूं था पिया बाज़ू कलम थी वियूं मुंहिंजा मौला सिर जुदा थी विया भला किन जा त गोश्त बि उॾामी विया अल्लाह ताला जी दात बबरकत फरमायो भले इन ज़ाहिर में गोश्त बि उॾामी वियो हुजे भले इन जो गोश्त लथो बि न हुजे पर मां रब थो फरमाया बल अहया बल्कि हे जिरा बल्कि हे बल अहया वलाकिन ला तशउरून
इन्हनि जी अहिड़ी त हयाती आहे जो तव्हां इन्हनि जो शूर न करे सघंदव, तव्हां सम्झी न सघंदव। इन्हनि जी अहिड़ी त मुमताज़ हयाती आहे जो जमल तव्हां मरंदव त पोइ पतो पवंदो त शहीद कीअं ज़िंदा। अल्लाह ताला इन आयत में इहो बयान फरमायो त ज़ुबान सां न चओ, पर ॿी ॻाल्हि अल्लाह ताला चौथे सिपारे में फरमायो सुभान अल्लाह कर त ॿुधाए। अल्लाह ताला जी दात बबरका फरमायो वला तसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। अॻियां अखर साॻा ई आहिनि, हुते अमवात जो लफ़्ज़ थो अचे पियो, हिते अल्लाह ताला जी दात बबरका फरमायो वला तसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। ख़बरदार थियो उन जे बारे में न चओ जेके रब जे राह में सर कटराए विया आहिनि। अमवाता हेरे अमवात हो त ज़ुबान सां बि न चइजो। हेरे अल्लाह ताला फरमाए थो अमवाता, दिल में गुमान बि न कजो त कोई हे मरी विया आहिनि। अब ॻाल्हाए त अब हिकिड़ी ॻाल्हि चई न सघिबी आहे पर माण्हू अंदर में जलंदो आहे, हा न। अल्लाह ताला होॾे फरमाए त ज़ुबान सां त न चओ पर दिल में गुमान बि न कयो त कई हे मरी विया आहिनि। मुंहिंजा मौला भला जे जहिड़ा आहिनि जेरे हुजण जे लाइ बदलील ज़रूर आहिनि। तव्हां जहिड़ा हो, अब जहिड़ा हो न ॻाल्हायो, जहिड़ा हो त ॻाल्हायो, जहिड़ा हो न जहिड़ा हो ॻाल्हायो था, वेठा आहियो सुभान अल्लाह कयो था, अखियुनि मां पाणी वहायो था, इमाम हुसैन आली मक़ाम जो ज़िक्र ॿुधो था। इहो जहिड़े हुजण जे लाइ दलील आहे। तव्हां जलसे गाह में वेठा हो, मुंहिंजा भाउ उथो था, घुमो था, फिरो था, वेहो था, इहो जहिड़े हुजण जो दलील आहे। वरी जहिड़ो ॿियो कम बि कंदो आहे, खाईंदो बि आहे, पीअंदो बि आहे, खाईंदो बि आहे, ॻाल्हाए खाईंदो बि आहे, पीअंदो बि आहे। मुंहिंजा मौला जे जहिड़ा आहिनि त ॿुधा त किथे था रहनि, मुंहिंजा मौला जे जहिड़ा आहिनि त किथे था खाइनि, उन्हनि खे रोज़ी केरु ॾींदो आहे। मुंहिंजा भाउ को होटल ते मानी खाईंदो आहे, को पंहिंजे घर में वेही मानी खाईंदो आहे, को मौली बदरदीन जो महिमान थींदो आहे उन वटि वञी मानी खाईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात ने आयत में फरमायो बल अहयाओ, बल्कि जहिड़ा आहिनि इंद रब्बिहिम युरज़क़ून। सब चो सुभान अल्लाह। कुरान ते सुभान अल्लाह न चवंदी छा शमन जे गाने ते चवंदी बल अहया, बल्कि हे जहिड़ा आहिनि इंद रब्बिहिम युरज़क़ून। ये मेहमान बि मां रब जी ज़ात बबरकात जान त इन्हनि खे रिज़्क़ बि मां रब पाण ॾींदो आहियां। अब कुरान ॿुधायो रब फरमायो त इहे जहिड़ा आहिनि। हाणे मूंखे ॿुधा इमाम हुसैन रब जे राह में कुर्बान छो आया आहिनि? फी सबील है न अपने माल की खातिर, न अपने जान की खातिर, वो मैदान में निकल आए फकत कुरान की खातिर। अल्लाह नारो नारो जिंदाबाद जिंदाबाद नारो हणो था। पर जेडी खल्क वेठी आहे 2-3000 खल्का किस्तन में था नारो हणो ॼण कंहिं तव्हांखे डॉक्टर मना करे छॾी आहे। नारो हणो त हिन जलसे में वेठा हो न त हे लाड़काने जो शहर वॼे, शैतान भॼे। शैतान बाइज़ असां कया आहिनि, आवाज़ तव्हांजो वेही आहे। अल्लाह ताला जी दात बबरकात फरमाए जहिड़ा आहिनि। अब हाणे मां तोखे थोरो सम्झायां। दुनिया जो को माण्हू चवे भई फिलाणो माण्हू जहिड़ो आहे, फिलाणी ॻाल्हि हीअं आहे, माण्हू शक कंदा, पर अल्लाह ताला जी दात बबरकात पाण फरमाए थो पियो शहीद ज़िंदा आहिनि, क़ुरान मौजूद आहे। अड़े मुंहिंजा भाउ जे पक न अथई शक अथई, सुननि खे त पक आहे, पर जेके चवंदा आहिनि पिटींदा आहिनि कुटींदा आहिनि इमाम हुसैन आली मक़ाम जे लाइ अचनि त क़ुरान असां खोले ॾेखारियूं। इमाम हुसैन आली मक़ाम जहिड़ो आहे ज़िंदा हयात आहे, जंहिंखे अल्लाह ताला जी ज़ात बबरकात पाण फरमाए थो पियो ज़िंदा जहिड़ो आहे। रिज़्क़ बि मां रब ॾींदो आहियां, खाईंदा बि मूं वटि, कंदा बि मूं वटि, महिमान बि मुंहिंजा रहंदा बि मूं वटि, बाक़ी उन जे लाइ पिटणु कहिड़ो आहे?
अब मुझो पीउ जेरो वेठो जे थोड़ो मिसाल या पाण ते थोड़ो ॻाल्हाइजो मुझो पीउ जेरो वेठो जे हेड़ो तव्हां सभई ॾिसो मां वरी दोल गिच में विझी ॿार घोड़ा घोड़ा कया चरियो चवंदो या सियाणो वरी ॻाल्हाइजो हक़ जी ॻाल्हि चरियो चवंदो न मौली साहब तुंहिंजो मथो ख़राब आहे छा शोभा पिटे थो हो तुझो पीर वेठो आ तुझो वाले साहब वेठो आ मानी थो खाए पानी थो पे असां ॾिसूं था त बि पिटे थो मां चवंदो मां न पिटींदो रहंदो अब चरियो चइबो न पर अल्लाह ताला जी दात बबरकात पाण थो फरमाए रब्बिहिम युरज़क़ून ए मेहमान बीमार रब जी दात बबरकात जान रिज़्क़ भी मां ॾींदो आहियां हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम आहे जेके बीठा आहियो सभई सुभान अल्लाह कयो जे इमाम के जिंदा समझो था तो सभई सुभान अल्लाह कयो कुरान का पो भी बुद्धि करे मानू शक आणे छा न जेको कुरान ते ईमान नाणे शक करे उन के ईमान ही ना हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम आहे खुदा जे नाले शहीद थियो वा उनियल पिट को हराम आहे करे मनाओ थो कुरान जेरन जे काने मोगा मथो न फाड़ियो करे मनाओ थो कुरान जेरन जे काने मोगा मथो न फाड़ियो जे शौक़ थव मुंह कुटण जो असुली माण्हू बि यो यार मुअल को ताड़ियो ही मुअल नाहिन संदन रिज़्क़ जो अल्लाह वटि इंतज़ाम आहे ही मुअल नाहिन सब चो ही मुअल नाहिन संदन रिज़्क़ जो अल्लाह वटि इंतज़ाम आहे हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा उते न दिल बर हुसैन ईंदो हुजे बेदीनीअ जो दर्स जाथे छा बेदीन वटि बि हुसैन ईंदो छा बच्चा ॿार सिर हर कुछ कुर्बान करे इमाम हुसैन बेदीन जी ज़ालिम जी ज़ानीअ जी बेयत न मञी उते न दिल बर हुसैन ईंदो हुजे बेदीनीअ जो दर्स जाथे डंडा ऐं कूड़ा हर रोज़ सुल्फ़ियूं भंगू हुका चिल्म चर्स जाथे हू हर पलीतीअ खां पाक हिन खे हू हर पलीतीअ खां पाक हिन खे त नापसंद ही निज़ाम आहे अब इमाम हुसैन पाक आहे न हू हर पलीतीअ खां पाक हिन खे त नापसंद ही निज़ाम आहे हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम अल्लाह ताला जी दात बबरकात फरमायो ये जेरा हन हयात हन जिंदा हन वो इमाम हुसैन आली मकाम जा भा पाजे मुर्शिद आका हुसैन जो शान बुध सब चो सुभान अल्लाह ओचिते इम्तिहान ना आयो हो अगे ही खबर ही खबर ही नठड़ो इमाम हुसैन आली मकाम जी दात बबरकात मुझे मदनी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दात बबरकात अचन था पिया नठड़ो इमाम हुसैन आली मकाम सामो आयो मुझे महबूब जी दात बबरकात इमाम हुसैन जे नठड़न हथन खां वरतो हेडा महबूब जा हथ मुबारक आहिनि जंहिं हथ जे लाइ अल्लाह ताला जी दात बबरकात फरमायो इन्नल लदीन युबाइऊनक इन्नमा युबाइऊन अल्लाह यदुल्लाह फौक ऐदीहिम
महबूबा साहबन का बैयत वठन पया उहो बयाना अल्लाह ताला फरमाए मुझा महबूबा ओरा साहबन जा हथ होया हेरा वरी तुझो हथ मुबारक हो यदुल्लाह फौक ऐदीहि में जो तो साहबन जे मथा हथ दिनो हो मुझा महबूबा यो तुझो हथ न हो मां रब जो हथ हो। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिदे दीनो मिल्लत इमाम अहले सुन्नत शाह अहमद रजा खान फाज़िले बरेली सब तो रहमतुल्लाह अलैह वरी जो रहमतुल्लाह अलैह वो आशिक आला हजरत ही गुजरे हुआ खुदा जो कसम हर एक शेर में आला हजरत जे हर अल्लाह ताला जी दात बबरकात फरमायो ये जेरा हने हयात हने जिंदा हने वो इमाम हुसैन आली मकाम जा भा पाजे मुर्शिद आका हुसैन जो शान बुध सब जो सुभान अल्लाह ओ चिते इम्तिहान ना आयो हो अगे ही खबर ही अगे ही खबर ही नजरो इमाम हुसैन आली मकाम जी दात बबरकात मुझे मदनी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दात बबरकात अचन था पिया नजरो इमाम हुसैन आली मकाम सामो आयो मुझे महबूब जी दात बबरकात इमाम हुसैन जे नंढड़न हथन खा वरतो हेडा महबूब जा हथ मुबारक आहिनि जै हथ जे लाइ अल्लाह ताला जी दात बबरकात फरमायो इन्नल लदीन युबायूनक इन्नमा युबायून अल्लाह यदुल्लाह फौक ऐदीहिम। महबूबा साहबन का बैयत वठन पया उहो बयाना अल्लाह ताला फरमाए मुझा महबूबा ओरा साहबन जा हथ होया हेरा वरी तुझो हथ मुबारक हो यदुल्लाह फौक ऐदीहि में जो तो साहबन जे मथा हथ दिनो हो मुझा महबूबा यो तुझो हथ न हो मां रब जो हथ हो। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिदे दीनो मिल्लत इमाम अहले सुन्नत शाह अहमद रजा खान फाज़िले बरेली सब तो रहमतुल्लाह अलैह वरी जो रहमतुल्लाह अलैह वो आशिक आला हजरत ही गुजरे हुआ खुदा जो कसम हर एक शेर में आला हजरत जे हर एक लफ्ज में इश्क जी रमज हो दिया असा आला हजरत जो शेर पढ़ना हूं तो लहाबन के पेरन का बाह लग दिया हे उहो जानो खुदा जो कसम जाए 30 ॾींहनि में कुरान याद कयो घणनि ॾींहनि में ॻाल्हाए त घणनि ॾींहनि में 30 ॾींहनि में को साल में याद करे को 5 सालनि में याद करे पर मुझे मुर्शिद हुसैन जो कुरान याद करण ॾिसजे सब जो सुभान अल्लाह। इमाम हुसैन आली मकाम ने जुड़ायल मुझे महबूब जा हथ मुबारक ने ओड़ा इमाम हुसैन आली मकाम जा हथ मुबारक ने महबूब शिक्यो हथ मुबारक खां वठी करे इमाम हुसैन आली मकाम के शिकन था पया एतरो सामने आयो इमाम हुसैन आली मकाम जो मुझे महबूब जो मुंह मुबारक ए इमाम हुसैन आली मकाम जो मुंह हिक ॿिए जे सामने थियो ओड़ा हुसैन जो मुंह मुबारक हेॾो महबूब जो त छा थो समझी खणी नेण कुमार मां भिटाई वाह वाह भिटाई खड़ी नेण कुमार मां जा कयूं नाज़ नज़र तारा ताइब कतियूं झको थो जोहर जान बजे जमाल सी पर कोड़े कमर उबरन शम्स 100,000 जे मुंह प्रिय ज़ाहिर थे वीही पतीवार त सारी सब जमार चंद्र चांद्रो की न करें हेरा इमाम हुसैन आली मकाम जो मुबारक हेरा मदनी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जमल आम सामो आया मुझे मदनी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजी ज़बान मुबारक कढिया मुझा बच्चा हुसैन मुझे ज़बान के चूस ना ना अज ज़बान तो चूसाए राज करो मुझा बच्चा ए मुझा प्यारा हुसैन करबला जे मैदान में भी दे यजीदी पानी बंद कंदई यजीद ना कुत्ता पानी पिंदा यजीद ना घोड़ा पानी पिंदा खच्चर पानी पिंदा पर मुझा बच्चा तू जला पानी बंद करे छडीदा अज जेको पानी पिनो थई आबे हयात पिनो थई त अज पी वठ
मुझी ज़बान मुबारक के चूस इमाम हुसैन आली मकाम जी दाद बबरकात ज़बान चूसिया मुझे महबूब जी दाद बबरकात फरमाए हुसैन अजो कुलंज मथा खेण वारो मां आया है सामने बिहान वारो मां मुस्तफा आया है ज़बान चूसाइण वारो मां मुस्तफा आया है पर मुझे इने ज़बान जी मुझे नवाब जी लज रखजा मुझा नाना शाह हुक्म कंदो वने इमाम हुसैन के मुझे साईं फरमायो करबला जे मैदान में मींदे मुझा बच्चा ने जी लज रखजा सब्र कजा बच्चा कुर्बान कजा सिर कुर्बान कजा इमाम हुसैन आली मक्का फरमाए तो नाना अजो वादो तो कया है करबला जे मैदान में जमल विसे इमाम अकबर जड़ो जान इमाम हम शिकले पैगंबर कुर्बान कंदुसे शान महीने जो असगर कुर्बान कंदुसे कासिम घोट कुर्बान कंदुसे आने मोहम्मद कुर्बान कंदुसे गाजी अब्बास कुर्बान कंदुसे अबू बकर कुर्बान कंदुसे उमर कुर्बान कंदुसे उस्मान कुर्बान कंदुसे नाना मां भी कुर्बान थी दसे जै वक्त में मुझो सिर्फ कलम थी वींदो सिर्फ नेज़े जे मथा हुंदो धड़ ज़मीन ते हुंदो त भी कुरान पढ़ंदो ईंदो साईं वाह वाह हुसैन तुझी दिल कुरान ओहो इमाम हुसैन आली मकाम जी दाद बबरकात जेका मां तकीर रिथी आ न इने मौजू ते हला त ॾींहुं त ख़त्म पर रात भी ख़त्म थी वञे रुगो इमाम हुसैन जी फज़ीलतूं बयान कयूं अथमि त मुंहिंजा भा आलम ॿिया भी वेठा हुआ वरी मूं आज खे वञणो आहे सुहिणे कंबर वारे जवान वटि उते ड्यूटी ॾियणी आहे साईं जन जो हुकुम आहे दरगाह ते पहुचणो आहे उन खां पोइ वरी सीधा दावत आहे अञा मां मुहाणो मुहाणनि जे वांगे पर सुञाणे तो सभु को मदनीअ जे सांगे अल्लाह ताला जी दाद बबरकात जो प्यारो इमाम हुसैन आली मकाम जमल करबला जे मैदान में पतो आ मुझा बा ख्याल करे बुध जहां ओ बचड़ी वाला मुसलमान मोहब्बत रखण वाला मुझे इमाम हुसैन आली मकाम जे लाए सतीअ खां पानी बंद थियो अठीअ खां पानी बंद थियो आहे नाईअ खां पानी बंद थियो आहे तव्हांजो ॾहींअ जी रात आहे वरी हे ॾहींअ जो ॾिहाड़ो आहे इमाम हुसैन अली मकाम जी दाद बबरकात ॾहींअ जी रात सॼी रात निंड न कई आहे आराम न कयो आहे हर हिकु ख़ीमे में अचे थो पियो हर हिकु ख़ीमे में सब्र जो सबक़ ॾे थो पियो ईंदे ईंदे जमल हज़रत बीबी ज़ैनब जे ख़ीमे में आयो आहे पंहिंजी भेण वफ़ादार जे ख़ीमे में आयो आहे ॾिसे त हज़रत बीबी ज़ैनब रोए थी वेठी मुंहिंजी भेण छाजे लाइ थी रोए छो थी रोए मुंहिंजी भेण थोरो रो सुभाणे अञा घणो रोइणो पवंदी आओ मुझी भेण छो थी रोए त अखियुनि मां पाणी वहाए भाकुर पाए चई मुंहिंजा भाउ वफ़ादार मां भी वफ़ादार भेण आहियां मदीने खां वठी वफ़ाई कंदी आहियां मुंहिंजा भाउ कीअं न रोहां हाणे मां क़ुरान पाक पढ़ां पई वेठी क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे ॾिसां त मुंहिंजो सॼो तंबू नूर थी वियो आहे नानो मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दात बबरकात बाबो मुस्तफ़ा भी आयो आहे बाबो अली भी आयो आहे अम्मा ख़ातून जन्नत भी आई आहे मूंखे चवण लॻा ऐ ज़ैनब निंड न कर आराम न कर वनी हुसैन जो दीदार कर हुसैन मां सिकूल आहे हुसैन तोखां जुदा थियण वारो त कीअं न रोवां इमाम हुसैन आली मकाम जी दाद बबरकात भाकुर पाए चे तो मुझी भेण सुभाणे जंग जो मैदान गरम हुंदो सब्र कजा नमाज पढ़ जा मता बेसब्री कई थी मुझी भेण वफादार भेण सब्र करे ॾेखार जा दुनिया के खबर पवे त हज़रत बीबी ज़ैनब पंहिंजा बच्चा भी कुर्बान कया हा औने मोहम्मद पंहिंजा भाउ भी कुर्बान कई भाटा कुर्बान कई पर पर्दे खां ॿाहिरि न निकिती हज़रत बीबी ज़ैनब के सब्र जो सबक ॾाई पाण हाणे अचनि था पिया हज़रत बीबी शारबानो जे तंबू में अचन हज़रत बीबी शारबानो फरमाए थी हुसैन हलिया त ख्वाब ॿुधाए कहिड़ो ख्वाब आए हुसैन मां हाणे ॾिसां थी पई निंड में ओझड़ा की अची वई आराम अची वियो मां निहारियां थी त मुंहिंजे तंबूअ जे दरवाज़े ते हिकिड़ी नूरानी लिबास में बुरके में हिकिड़ी औरत आई आहे जेका दरवाज़े ते बीही मूंखे चए थी अए अम्मा शारबानो मूंखे का बुहारी त ॾे मुखे को झाड़ू तॾे का मुखे बुहारी तॾे मां पुछा कई मांस अम्मा तू केरा तुझे मुंह मां नूर जूं लाटूं थियूं निकिरनि पियूं मूंखां बुहारी थी घुरे मूं वटि बुहारी त आहे कान करबला जे मैदान में आहे केर मूंखे दीदार त कराए जे मां ख़ातून जन्नत आहियां फातिमा
फातिमत ज़हरा आया मूंखे बुहारी ॾे अमा छा जे लाइ थी मूंखां बुहारी घुरे हेतिरनि ॾींहंनि में दीदार कोन करायो अथई अॼु दीदार कराए थी पर मूंखे बुहारी ॾे अमा मूं वटि बुहारी कान्हे का छा जे लाइ थी बुहारी घुरे इन जे लाइ थी घुरां पई सुभाणे 10 जे ॾींहुं मुंहिंजो हुसैन मुंहिंजो इमाम अकबर हमशक्ले पैगंबर गाज़ी अब्बास और मोहम्मद करबला जे मैदान में लेटंदा अॻे तलवारुनि जा घाव हूंदा तीरनि जा घाव हूंदा ॿियो वरी हेठां पत्थर पिया आहिनि इन जे लाइ थी जा बुहारी जा मथां को कंडो मुंहिंजे अहल बैतनि खे लॻी वञे मथां मुंहिंजे हुसैन खे को ज़ख़्म में कंडो लॻी वञे को पत्थर लॻी वञे इन जे लाइ थी चवां त बुहारी ॾे त मैदान साफ़ कयां अमा बुहारी त मूं वटि कान्हे का कि भला ॾिस ॼाए त मां कीअं थी मैदान खे बुहारा करती थी नूर सिर से ज़मी करबला को साफ़ कहती थी सिर कटेगा इसी जा हुसैन का पंहिंजी दामन में कंडा खणंदी थी वञे पत्थर खणंदी थी वञे मेड़ींदी थी वञे करबला जे मैदान में इमाम हुसैन अली मक़ाम जी अम्मा खे बि ॾिठो नाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि हज़रत बीबी ज़ैनब ॾिठो ये दीदार थींदा रहंदा तव्हांजो सुबुह जो ॾहाड़ो आहे जंहिं महिल सुबुह जी निमाज़ मुंहिंजे हुसैन पढ़ी आहे मुंहिंजा भाउ हेॾा यज़ीदनि जे पासे न तबल वॻो आहे दुहल वॻो आहे इमाम हुसैन अली मक़ाम ॿाहिरि निकितो आहे यज़ीद जो शाहे जे या असां सां जंग कर या हुसैन यज़ीद जी बैयत कर इमाम हुसैन अली मक़ाम फरमायो अंधा न थियो दुनिया जे मथां शैतान थियो अरे या दुनिया ते धूड़ पई पाईंदी मूंखे सुञाणो था त मां केरु आहियां मूंखे सुञाणो था त मैं केरु आहियां अरे मां उहो मुस्तफ़ा जो बच्चो आहियां अन बिल अली खैर मिन आल हाशिमी मां अलीअ जो बच्चो आहियां बनी हाशिम मंझा आहियां जेकॾहिं मां फ़ख्रु कयां नाज़ कयां त मुंहिंजे लाइ इहा ई ॻाल्हि खोड़ अन बिन अली खैर मिन आल हाशिमी कफ़ानी बिहाज़ा मग़फ़िरन ही न अस्करू व जद्दी रसूलुल्लाह अकरम मन नशा व नान सिराजुल्लाह फिन्नास युज़हिरू मुझो नानो मुस्तफ़ा उहो आहे नबीअ जो सरदार असां ऊंदहि खे कढी करे रोशनी आणींदा आहियूं माण्हू जो दिलियूं साफ़ कंदा आहियूं माण्हुनि खे पाक कंदा आहियूं असां उहे ॾींहं आहियूं व उम्मी फातिमा फ़लालत अहमदी ऐं मुंहिंजी अम्मा फातिमत ज़हरा मुस्तफ़ा जी न्याणी आहे मुस्तफ़ा जी न्याणी आहे हैदर जी राणी आहे उहा मुंहिंजी अमड़ा व उम्मी फातिमा फ़लालत अहमदी अॻिते साईं फज़ीलत बयान कई वो अम्मी ज़रजना हुत हो व उम्मी माना अमड़ हाणे थो चए व अम्मी ज़रजना लीज़ आजा फरू ऐं मुंहिंजो चाचो जाफ़र तयार जंग में शहीद थियो मां उन जो भाटो आहियां उन जूं गाज़ी अब्बास वांगे ॿई बाहूं कलम थी वियूं अल्लाह ताला मुंहिंजे चाचे जाफ़र तयार खे बाहुनि जे बदिरां ॿई पर था फरमाइनि जेको जन्नत में मलाइकनि सां गॾु उॾामंदो आहे सच सुभान अल्लाह पंहिंजी फज़ीलत पंहिंजो शान पंहिंजो मनक़ब बयान कयो इमाम हुसैन आली मक़ाम जी दाद बरकात इहे बयान कंदो रहियो तक़रीरूं ॿुधाईंदो रहियो अरे अंधा न थियो दुनिया जे मथां शैतान थियो अचो मां हुसैन जो पासो वठो यज़ीद खे छॾियो हाणे बि 1200 जहन्नमी आहियो त जन्नती बनायां रहज़न आयो त इस्लाम जो रहबर बणायां ज़ानी आयो त इस्लाम जो बानी बनाए छॾियां अरे अचो मां मुस्तफ़ा जे बच्चे जी सखा है सुभान अल्लाह नबूवत इनके घर की है रिसालत इनके घर की है विलायत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारो गुनहगारो न घबराओ अदालत इनके घर की है बुरू को बख्श वाले ना ये आदत इनके घर की है अल्लाह जिंदाबाद जिंदाबाद
मुर्दाबाद। इमाम हुसैन आली मकाम जी दात बबरकात तकरीर कया अहिड़ी त तकरीर कया जो आसमान मां मलाइकनि जे रोअण जा आवाज पिया अचनि, ज़मीन बि रोए पई, करबला जो मैदान बि रोए पियो, पत्थरनि मां बि रोअण जो आवाज पियो अचे। हिननि अंधनि सुञातो कोन आहे, पर जंहिंखे अल्लाह ताला जी दात बबरकात घुरियो उहो नारो हणी मैदान में आयो आहे। उहो केरु नारो हणी मैदान में आयो? हज़रत हुर हली आयो माझी मर्दानो भिटाई। वाह वाह भिटाई, सुभान अल्लाह। चेतो हुर हली आयो माझी मर्दानो, आया आशिक आग जो पतंग परवानो, मन राज़ी थे रसूल रब जो नबी तो नानो, ही सुर सामानो तो घोट मथाई घोरियां। हर मैदान में आयो आहे। इमाम हुसैन अली मकाम जी दात बबरकात जे कदमनि ते किरियो आहे। इमाम हुसैन अली मकाम जो मुरीद बणियो आहे। अरे भागत हुर जान मुंहिंजा मुस्लमान बा, जो इमाम हुसैन अली मकाम जे तरफ़ अचे पियो, पहिरियों निकिरे पियो यज़ीदी हो, पहुतो आहे त मुहम्मदी आहे, अचे पियो त जहन्नमी आहे, पहुतो आहे त जन्नती आहे, अचे पियो त मुंहिंजा भाराज़न हो, पर पहुतो आहे त इस्लाम जो रहबर बणियो आहे। पहिरियां पहिरियां जेका शहादत थी आहे हज़रत हुर जी थी आहे। जे हज़रत हुर जी शहादत बयान समूरी कंदुसि, कलाकु ॿियो खपे, पर थोरो मुख़्तसर ॿुध। जंहिंमहिल हज़रत हुर कुर्बान थियो हो, उन महिल साहु निकिरण वारो हो, नूर अखियुनि मां साहु निकिरण वारो हो, रूह निकिरण वारो हो, त सॾ कया अथई, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या मुर्शिदी हुसैन बिन अली, ओ मुर्शिद हुसैन हलिया, हाणे आख़िरी दीदार करा त मुंहिंजो रूह निकिरे, मुंहिंजो साह निकिरे। इमाम हुसैन अली मकाम जी दात बबरकात इमाम कासिम खे बि सॾु कयो आहे, इमाम अकबर हम शिकले पैगंबर खे बि सॾु कयो आहे। हे उहो इमाम अकबर हम शिकले पैगंबर हो जो जंहिं वक़्त में साहबनि खे सिक सताईंदी हुई, इमाम हुसैन जे दरवाज़े ते ईंदा, हुसैन इमाम अकबर खे त ॿाहिरि कढो, असां दीदार करे मुस्तफ़ा जे चेहरे जूं सिकूं लायूं। इमाम अकबर के भी सॾु कयो आहे, वाज़ी अब्बास के भी सॾु कयो आहे। जंहिंमहिल सभु ॿार आया आहिनि, हज़रत हुर खे कुल्हा ॾेई खणी था अचनि, मुंहिंजा भाउ तूं मरंदे कुल्हे कांधी मिट थींदा, अज़ीज़ थींदा, मां मरां मिट अज़ीज़ थियनि कुल्हे कांधी। अॼु वक़्त हुर जहाने जो शहीद थियो आहे त कुल्हे कांधी इमाम हुसैन आहे, कुल्हे कांधी इमाम अकबर आहे, कुल्हे कांधी कासिम घोट आहे। अहिड़ा भाग न कंहिंजा थिया, न की वरी कंहिंजा थींदा थींदा। तॾहिं जॾहिं सिक रखूं असांजा बि कुल्हे कांधी थींदा, असांखे पुनल में पक्का मदीने वारो साईं न छॾींदो। रुगो सिक रख, सिक रख, महबूब ज़रूर घुराईंदो। मां यकीन सां चवां थो, ख़ुदा जो कसम आहे, भली पाकिस्तान में मरे, भली ईरान में मरे, किथे बि वञे, जे महबूब जी मोहबत अथई, सिक अथई त महबूब घुराईंदी, घुराईंदो। देर न आहे उते ग़ुलाम रसूल जतो ई ॿुधो थी आहे। सुभान अल्लाह कर। ग़ुलाम रसूल जतोई वॾो आशिक़ रसूल थी गुज़रिया, जंहिंजा सिंध में ख़ुतबा हलंदा, दुआऊं घुरंदो हो, इलाही जल्द क़िस्मत कर मदीने ॾे अॼुकल्ह में, मोहम्मद जी मोहब्बत जो जगायो जोश को दिल में। जमल मेहरापुर में विसाल थियो आहे, अखियुनि ॾिठी हमरा मूंसां वेही मस्जिद में ॻाल्हि कई। उन वक़्त जो माण्हू हो त गुंद जे शहर में हिकिड़ो मज़ूब हो, जंहिंखे ख़लीफ़ो चवंदा हुआ। उहो कॾहिं बि कंहिं माण्हूअ सां खिलियो न हो, खिलंदो ई न हो, सदाईं अखियुनि मां पाणी वहाईंदो हो। एॾो त ख़ुदा जो ख़ौफ़ हुयोसि जो कंहिंसां सॼी ज़िंदगीअ में खिलियो न हो। मेहरापुर में ग़ुलाम रसूल जो विसाल थियो आहे, उते गुंद जे शहर में गुंद बाडर खां बि परियां आहे। हेॾा मेहरापुर औरते आहे बाक़िलनि जे भरिसां। उन ॾिहाड़े माण्हू ॿ टे वेठा आहिनि, हे पंहिंजे मुंहं सां वेठो आहे, उहो फ़क़ीर मथे निहारे खिली ॾिनई, खिली ॾिनई। माण्हू चवण लॻा, साईं कॾहिं बि कंहिंसां ईअं खिलियो बि कोन्हे, ॻाल्हायो बि कोन थिए, अॼु खिले थो, राज़ कहिड़ो आहे ॿुधाए त साईं, जे इन राज़ खे छॾे ॾे। अखियुनि वारा ॾिसंदा, अंधे खे कहिड़ी ख़बर,
अखिन वारा ॾिसंदा इन राज खे छॾे ॾे चई साईं ॿुधाए चई गुलाम रसूल जतोईअ जो विसाल मेहरापुर में थियो आहे पर मुंहिंजे महबूब जी दात बबरकात गुलाम रसूल जतोईअ खे घुरायो आहे मलाक उन जो जनाज़ो खयूं था वञनि पिया महबूब घुरायो न महबूब मेहरापुर में पंहिंजे आशिक खे घुराए वरितो बाक़ी इमाम हुसैन जे लाश ते न आयो हूंदो पक्का आयो हूंदो इमाम हुसैन आली मकाम जी दात बबरकात जी आखिरी फजीलत बुध मुजाबा हुर कुर्बान थियो इमाम कासिम कुर्बान थियो जमन सब शहीद थी जान इमाम हुसैन आली मकाम जी दात बबरकात पाण अकेलो वनी बचो आ एडा बीमार हुसैन अल आबदीन जमन साईं मोकलाए निकरे थो पयो आल बेतन का मुसलमान बा थोरो सीने जे मथा हथ रख जा बचड़ी वाला इने मन भी हुसैन जे मथा के सूर हुंदा या न दुख हुंदा या न दर्द हुंदा या न इमाम हुसैन अली मकाम दुलदुल जे मथा सवारा हथ में अली वाली तलवार मथे जे मथा मोहम्मदी दस्तार सचो सुभान अल्लाह मैदान में जमन पहतो आ किस्सो त वडो आ आलम घणा ने तफसीली बयान जरूर बुधाइंदा कहीं केरी शहादत बयान कंदो को केरी फजीलत बयान कंदो पर इमाम हुसैन अली मकाम जी दात बकर जू मां मुख्तसर फजीलत बुधायूं ने इमाम हुसैन जमल जंग जे मैदान में बीठो हो इन खां वधीक लाचार तोखे कोने मुखे कोने किया छदिया ओए मुझा बच्चा रुगी अजु न जिते भी तवाजा कीमा खोरिया विया हन जिते भी तवाजी मंजिल थी आ मां खातून जन्नत तहाजा पहरा दींदी आई आया चौकियूं दींदी आई आया मां शाह हुकुमा मुझा बच्चा जुमे जो दिहाड़ो आ नमाज जो टाइम आ जंग के खत्म कर जंग के छड़े नमाज पढ़ मां बराबर नमाज पढ़ा पर नमाज पढ़ बिया वजू करे वजू पानी सा कबो आ पानी का सवा वजू न थींदो वजू का सवा नमाज का न थींदी अम्मा मां नमाज किए पढ़ा यजीद मुझे सकीना के पानी जो ढुक कोन दिनो वो पानी जला तंबू में बेहोश फिटी करे आया मुझो असगर पानी जला खणी में तीर जो शिकार थियो गाजी अब्बास पानी बन वयो बाहू कलम थियो शहीद थियो चौथो दिहाड़ा मुझे इन कीमन में पानी जो ढुक भी कोने अम्मा मुके वजू जला पानी किथा मिलंदो जो मां वजू करे नमाज पढ़ा अम्मा खातून जन्नत फरमाए मुझा बच्चा अल्लाह ताला जो कुरान याद थई हाफिज दा कुरान के याद कर फतयम्ममू सईदन तय्यबा अल्लाह ताला फरमाए तमा के पानी न मिले तो पाक मिट्टी जे मथा तयम करे ता नमाज पढ़ो मुझा बच्चा तयम करे नमाज पढ़ अमा बराबर तयम त कया मिट्टी जे मथा मिट्टी त करबला जे मैदान में आहे कान रुगो पथरेली जमीन आ सब सजो करबला जो मैदान रत सा भरियो पियो आ अमा मां तयम किथे कया अमा का तूने जन्नत फरमायो बच्चा अज पांजे बच्चन जे खून सा वजू करे नमाज पढ़ी देखार क़यामत जो मैदान थे मां फख्र कया नाज त मुझा मौला हेड़ी नमाज न कहीं बली पढ़े न कहीं नबी पढ़े जेड़ी नमाज मुझे हुसैन पांजे बच्चन से खून सा वजू करे अदा करे रेखारी वो इमाम हुसैन अली मकाम साईं अमर जो आवाज बुधी लथो आ शिमरो सामने बीठो आ मदनी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बच्चे फरमाए शिमरा शाह हुकुमा कमीज सजू बीनियूं खोले निहारे फरमाए तो हां मुखे गैब दान नबी मुखे नाने मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुधायो अगे ही बुधायो तो हुसैन जेको तोखे शहीद कंदो करबला जे मैदान में उन्हें जे शातियत ते कोढ़ जा दाग हुंदा वे बराबर बीठा हन अबा इमाम हुसैन अली मकाम के साईं अगे ही फरमायो तो उन्हें जे शातियत ते कोढ़ जा दाग हुंदा तोखे शहीद कंदो वे बीठा हन मुखे बुधाए त यो इल्म गैब आहे या न ॻाल्हाए त आहे या न वो जेके इल्म गैब मुझे महबूब जे इल्म गैब जा इनकारी ने उन्हनि जे कढन लगो उन्हनि जो कैसेटियूं न बदो उन्हनि जे जलसन में न वञो उन्हनि सां कचहरी न कर उन्हनि सां खाओ न उन्हनि सां पी न उन्हनि सां उथ न उहे वॾा गुस्ताख आहिनि इहे ईमान खसे वेंदे खुदा जो कसम इहे ईमान हलियो वेंदो जे तीर कमान मां निकिरी वेंदो जे मोहब्बत वारा आहिनि त सुन्नी हन मुझे मदनी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बच्चे फरमायो तू मुखे शहीद कने पर अंधो आ कुत्तो आ लज कान पवंदई अगर जे तोखे तलवार हलाइणी हुजे खंजर हलाइणो हुजे त मुझे अॻियां न हलाए जा मुझे गर्दन न हलाए जा कोन तलवार कपींदी मुखे तलवार न कढींदी छाजे लाइ न कढींदी जे अॻियां मुखे खीर जूं अम्मा खातून जन्नत जूं लाटूं लॻला हन नाने मुस्तफा चुमूं ॾिनियूं हुन बाबे हैदर करा
तलवार जूं चुमियूं ऐलान तलवार खे शर्म ईंदो शिमरा तोखे शर्म न ईंदो हाणे पोइ ते थी मां सिजदो कयां रब जी नमाज़ पढ़ां पोइ तूं ॼाण त तुंहिंजो मामिलो ॼाण सब चो सुभान अल्लाह इमाम हुसैन आली मकाम जी दात बबरकात सिर सजदे में रखियो शिमरे दिल में ख्याल कयो अग में इमाम हुसैन आली मकाम जो मुकाबलो केर भी करे न पियो सके सभिनी खे ईअं पियो डुकाए जे शेर बकरनि खे डुकाईंदो हाणे इन जाइ ते शहीद कयासीं जे साहो पटियो त सभु यज़ीदी ख़त्म कंदो मथां आयो आहे खंजर खे हलाए थो खंजर सां कपे थो साईं जो सिर मुबारक जमल कटिजे थो पियो त हेठां आवाज़ हुयो सुभान रब्बिल आला सुभान रब्बिल आला सुभान पाक तुंहिंजी ज़ात ऐ मुंहिंजो मौला तूं ई तूं आ इहो राज़ पियो हले ॻाल्हाए पियो सिमरे मथां पुछा कयो हुसैन कंहिंसां थो ॻाल्हाए रब सां थो ॻाल्हायां ऐं हुसैन ॻाल्हाए थो पियो मां सिर कटे रहियो आहियां तोखे ईज़ा नथो अचे ये ख़ुदा जो कसम आहे ईज़ा नथो अचे क़ुर शाहिद आहे फलम्मा रअयनहु अकबरनहु वक़त्तअना अयदियहुन्ना वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम यूसुफ सूरत जमल हजरत यूसुफ जे लाइ ताना ॾिना आहिनि औरत ने ज़ुलेखा खे त तूं बाने जे मथां आशिक थी पई आहे हिकिड़े नौकर गुलाम जे मथां आशिक थी पई आहे जे तव्हां मुंहिंजे यूसुफ खे चिताए न ॾिसो आहे हाणे ॾिसोसि त सही पोइ मूंखे ताना ई न ॾींदियूं हजरत यूसुफ खे हार सिंगार करे ॿाहिरि मैदान में आणे थी पई ऐं हिन तुरंज ॾिना आहिनि सूफ़ बि ॾिना आहिनि हजरत यूसुफ खे हुकुम कई ॿाहिरि निकिरी आहे औरतुनि खे चई दीदार बि कयो सूफ़ बि कटियो हाणे कटे तव्हां खाओ भी दीदार भी कयो जमल जो यूसुफ ने निगाह कई तऊं हेड़ा कातियूं हथ में फलम्मा रअयनहु अकबरनहु कत्तान अयदियहुन्ना सूफ़न जे बदरा उन सूफ़न खे कटींदे पंहिंजा हथ कटे वयूं यूसुफ जे दीदार में अखि न कढियो ईज़ा न आयो हुते यूसुफ जो हुस्न हिते त रब जो दीदार हुते त यूसुफ जो दीदार हो जंहिंखे अल्लाह ताला जी दात बबरकात मालिक पाण हुस्न ॾिनो आहे त रब पाण मालिक दीदार कराई बीठो आहे शिमरा लईन मस्तुता खंजर की वार में आशिक हुसैन मस्त थे दीदार यार में सिर कटजी विया दुआ थो घुरे पियो या रब तो नाना जान की उम्मत को बख्श दे सुल्तान दो जहान की उम्मत को बख्श दे ये सब मुसीबतें हैं उम्मत के वास्ते बंदे ने घर लुटाया कुरान के वास्ते बच्चों पे इनके मैंने असगर फिदा किया और नौजवानों के लिए अकबर फिदा किया आला हजरत भी फरमायो जिसने हक को करबला में अदा कर दिया हर हक को अदा करे दिखारे इमाम हुसैन जिसने हक को करबला में अदा कर दिया अपने नाना का वायदा वफा कर दिया घर का घर सब सुपर्दे खुदा कर दिया उस हुसैन बने हैदर पेला मुस्तफा जाने रहमत पेला जिनको धोखे से कूफे बुलाया गया दगाबाजी करे घुराए से जिनको धोखे से कूफे बुलाया गया जिनके बच्चों को प्यासा सताया गया जिनकी गर्दन देखन जन चलाया गया उस मोहम्मद की अफ्तार पेला खूं सलाम मुस्तफा जाने रहमत पेला अल्लाह ताला जी दात बबरकात
मुझो चौण कबूल फरमाए, आमीन क्यों? तव्हांजो वेहण कबूल फरमाए। ही जेको जलसो असांजो मौलवी बदरदीन साहब अगाण थी सिद्दीक अंजमन वारनि जे मदद सां जलसो मल्हाईंदो आहे। अल्लाह ताला उन्हनि जो ख़ैर ख़ैरात कबूल फरमाए। मुंहिंजा भाउ, तव्हां जेकी जमात प्यारी जमात वेठे जीअं हाणे वेठा हो न, पोइ बि वरी ईअं ई सॼो ॾियारो मैदान मल्हाइजो। जीअं इमाम हुसैन आली मक़ाम मैदान मल्हाईंद ईअं मैदान मल्हाइबो। ईअं न त हाणे हितां उथे त होॾे वञे, हे बि ॾिसां, ईअं न। क़ुरान में मज़ो आहे, वेठा सभु पाक आहियो, वज़ूअ सां वेठा आहियो। मुंहिंजा भाउ, हाणे हिन वक़्तु मां तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त हे जलसो थिए थो, ख़र्च था थियनि, पाण ॾिसो था। मुंहिंजा भाउ, इन जे लाइ तव्हां खां जेका मदद थी सघे तव्हां ॾे माण्हू लही ईंदो। मां पंहिंजे लाइ कोन थो घुरां, पर हिन हे जेको जलसो थिए थो, ख़र्च थिए थो, इन जे लाइ आलम था अचनि, उन्हनि जी ख़िदमत आहे, मदाई था अचनि, उन्हनि जी ख़िदमत आहे। इन जे लाइ तव्हांखे अर्ज़ु कजे, जेको तव्हां खां थी सघे फी सबीलिल्लाह, अल्लाह ताला जो नालो विझी सदके इमाम हुसैन आली मक़ाम जे तव्हां पंहिंजे हथनि सां ख़ैर कढो। अल्लाह ताला तव्हांजो कबूल फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। सल्लल्लाहु अलैहि सय्यदना मुहम्मद ला इलाहा